हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी सभई जो रहमतुल्लाह अलैह हिकड़े पहाड़ में इबादत जे ख्याल सां वयो तो वनी अकेलो अल्लाह अल्लाह क्या हिकड़ी गार के वेझो आयो आ हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह के गार मां लाइट नजर आई लाइट जेका गार खां अंदरां बाहर अची रही हुई जे बत्ती जी लाइट हूंदी आ वो सॼो गार त रोशन आ पर उन लाइट जो असर गार खां भी बाहर आ ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह उन गार में अंदर वया त ॾिसां छाजी रोशनी आ गार में त ऊंदाई हुजणु खपे हिते कहिड़ी बत्ती थी ॿरे पाण ख्वाजा साहब रहमतुल्लाह अलैह अंदर गार में जो वया ॾिठो त हिकिड़ो बांभण वेठो आहे बांभण सम्झो था हिंदुनि जो पादरी अंदर वेठो आहे ऐं पंहिंजे इबादत में मसरूफ़ आहे हुनजे वार वार मां लाइट निकिरे पई एतिरी लाइट जो गार त रोशन आहे पर गार खां ॿाहिरि पई रोशनी वञे ख्वाजा साहब मथां बीर थो चवे अस्सलाम वालेकुम मथे निहारे चई मां हिंदू आहियां वालेकुम सलाम यारे कोन चवंदुसि ख्वाजा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मुसलमान थी चई कोन थींदुसि कि भला ॾे ख़बर ही तो में तिया तरक्की किथां आई आहे जो तुंहिंजे वार वार मां रोशनी पई निकिरे चई मां हमेशह पंहिंजे नफ़्स जी मुखालफ़त कंदो आहियां नफ़्स जीअं चवंदो आहे उनजे उबतड़ कंदो आहियां उनजी मुखालफ़त कंदो आहियां नतीजे में मुंहिंजी आ तरक्की थी वई आहे जो मां जिथे वेहंदो आहियां जहा नूर थी वेंदी आहे मुंहिंजे जिस्म मां नूर जी लाइट निकिरंदी आहे ख्वाजा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मुंह में तवज्जो कर मां छा आहियां ख्वाजा साहब ने अखियूं खणी अखियूं पूरे अखियूं खोले वरी अखियूं पूरे गौर सां निहारे चंद मिंटनि खां बाद में फरमाए थो ओ अदा तूं सॼो सारो सोना पर तो में तिर जेतिरो टिको कारो रहियल आहे सॼो सोन पर कारो टिको तिर जेतिरो तुंहिंजे जिस्म में मौजूद आहे हज़रत ख्वाजा साहब फरमाइनि था मुसलमान थी कलमो भर चई न मां इहो कमु न कंदुसि ख्वाजा साहब फरमाइनि था तूं कूड़ो आहे कीअं कूड़ो आहियां जे तूं तो चवीं त मां हमेशह नफ़्स जी मुखालफ़त कंदो आहियां जंहिंजे करे ही मक़ाम मिलियो आहे हाणे नफ़्स चवई थो त कलमो न भर तरी नथो भरी न फौरन चई ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह उन बांभड़दरी कलमो भरियो उन कलमे भरण खां पोइ ख्वाजा साहब फरमाइनि था हाणे गौर कर मां छा आहियां मूंखे ॾिस अखियूं पूरे ख्वाजा साहब ने नज़र करे वरी अखियूं पूरे वरी खोले वरी चवे थो ख्वाजा साहब अगारो जेको तो में टिको हो सो आहे ई कोन को सॼो सारो तो नूर थी वियो आहे ख्वाजा साहब फरमाए तो मुंह में टिको हुयो ही कोन तू सॼो नूर है तो में हिकिड़ो टिको रहिजी वियो हुजो तो कलमे में पेर न पे भरियो हाणे दरी तो मुसलमान थी वियो आहे त तुंहिंजो कल्ब साफ़ मुसफ़ा थी वियो आहे तुंहिंजो टिको ख़तम थी वियो आहे अॻे तूं बांभण हुए हाणे तूं मुहम्मदी बणिजी वियो आहे ॾिसो औलिया अल्लाह जो तरीक़ो कहिड़े सोणे नमूने सां हुनखे मुसलमान बणाए थो छॾे मुंहिंजा दोस्तो केतिरो बि इंसान कमाई करे केतिरी बि महिनत करे पर शरीयत पाक जे ख़िलाफ़ आहे हिकिड़ी रिख बि ॿाहिरि आहे उहो मंज़िल ते कॾहिं बि कोन पहुचंदो मंज़िल ते उहो पहुचंदो जंहिंखे रसूलुल्लाह जो पाक तरीक़ो नसीब थी वेंदो सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह वरी ॿीहर चओ सल्लल्लाहु पाण हितां ख़ाली न वञूं कुझु न कुझु हासिल करे पाण जोड़ियूं पंहिंजूं रहमत सां भरे पोइ वापसि हलिया वञूं